अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां बरकत बलोच ऐं काश टीवी जी ख़सूसी स्पेशल नशरियात में असां सां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल अहिड़ा किरदार जन पंहिंजी ज़िंदगी में तवील या मुख़्तसर अरसे में पाण मल्हायो आहे। असां सां मौजूदु आहे फिल्म जी दुनिया जो नामवर डायरेक्टर ऐं अदाकार जंहिं सिंध जे मुख़्तलिफ़ चैनल्स में फिल्म जी दुनिया में कमु कयो आहे, लाला फयाज़ साहब। लाला साहब तव्हांखे भलीकार चवंदा। असांखे इहो ॿुधायो त हीअ जेका फिल्म जी सनत आहे या इन में ख़ासि तौर ते अदाकारनि खे या डायरेक्टरनि खे कहिड़ी मुश्किल पेश अचे थी? वॾी महिरबानी थी। सभ खां पहिरियों मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं तव्हांजी पूरी टीम जो, जंहिं असांखे इन क़ाबिल सम्झो ऐं तव्हां असांखे घुरायो। इहो त तव्हां यकीनन आहियो, न सम्झो न आहियो। आहियूं साईं, पर ख़बर घटि माण्हुनि खे तव्हां ते ख़बर पहुती आहे, शुक्र आहे। ॼाणू माण्हुनि खे आहियो। त तव्हां जेको सवाल कयो फिल्म जी दुनिया में माण्हुनि खे केतिरी मुश्किलातूं पेश अचनि थियूं डायरेक्शन जी दुनिया में? वसाइल जो कमु आहे, गवर्नमेंट बि सपोर्ट कान थी करे। बिल्कुलु सही आहे, पर मुश्किलातूं उन माण्हू खे ईंदियूं आहिनि जेको को सुठो कमु करणु वेंदो आहे। बाक़ी बुरे कम लाइ त मुश्किल आहे ई कोन, उहा मुश्किल अॻिते थींदी। बाक़ी जेकॾहिं सुठे कम लाइ निकिरो था, मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, उनखे फेस करे अॻिते पहुचणो आहे, कमु करिणो आहे, रोज़गार करिणो आहे, पंहिंजो नालो पंहिंजी सिंध जो पाकिस्तान जो नालो रोशन करिणो आहे। ये फील्ड कंहिं बि फील्ड में कमु कयूं था त उनमें मुश्किल खां सवाइ आसानी न आहे। अच्छा लाला, हर अदाकार हुजे, फनकार हुजे या घर में पंहिंजो ॿार हुजे, त जेको मां प्यारो माण्हू हूंदो आहे त उनजा निकनेम्स हूंदा आहिनि या उन जो को तलफ़ुज़ आहे या का अहिड़ी चवणी या ॻाल्हि को लफ़्ज़ यादि हूंदो आहे, त तव्हांजी ड्रामनि में को अहिड़ो लफ़्ज़, अहिड़ो हिकु डायलॉग जेको तव्हांजी सुञाणप बणिजी वियो हुजे? अहिड़ो काफ़ी करेक्टर कया, जीअं चवंदा आहिनि त माण्हू धिका खाईंदो रहियो, पोइ वञी कंहिं किनारे ते हथु पहुतो ऐं हथु पहुचण खां पोइ ज़ोर पाण खे लाइ मथे चढ़णो आहे। बिल्कुलु। सो अहिड़ी तव्हांजे सवाल जी मुनासिब सां मां जेको ॻाल्हि करणु चाहियां थो, डायलॉग यकीननि जेका तव्हांजा व्यूअर्स ॾिसनि था इन चैनल ते, असांखे सभई ॾिसनि पिया, त उहे शायदि मुंहिंजो चहिरो ॾिसी बि सम्झी विया हुजनि ऐं उहो डायलॉग हिन टाइम उहे दोहराईंदा हुजनि, छो त एतिरो वायरल वियो हुओ। अच्छा, बाबा चवंदो आहे, अगरि उहो असां चऊं त उहो तव्हां उन अंदाज़ में? हा, बाबा चवंदो आहे, इंसानु उन ॿकरियुनि वांगुरु आहे जंहिंजे पोयां हलंदा वञो, हलंदा वञो, हलंदा वञो। ॿकरियूं कॾहिं फिरी करे तव्हांखे कोन चवंदियूं आहिनि त मुंहिंजे पोयां छो थो अचे, ऐं इंसान जे पोयां छा लाइ आहे, छो आहे? काश काश कॾहिं इहो असां सोचूं। बाबा इहो चवंदो हुयो ऐं बाबा मां जेका यकीन कयो थोरी देरि जे लाइ तव्हांजी अदायगी जेका आहे, डायलॉग डिलीवरी एॾी ख़ूबसूरत हुई जो मुंहिंजे ज़हन में जेका आहे उहा अहिड़ी हिते त मां अञा बि गुफ़्तगू तव्हांजी ॿुधायूं डायलॉग ड्रिगो जो। असल राइटर जेको लिखंदो आहे न, असल साह लफ़्ज़नि में हुनजो भरियल हूंदो आहे। जेकॾहिं राइटर जो लिखियल कंहिं बि एक्टर ताईं पहुचे न, सीनियर छा जूनियर एक्टर ताईं बि राइटर जो स्क्रिप्ट पहुचे त उहो ॻाल्हाए सघे थो, मज़े सां ॻाल्हाए सघे थो। बाक़ी जेकॾहिं स्क्रिप्ट में दम न हूंदो त पोइ विचड़ी। अच्छा लाला, ख़ासि तौर ते यकीनन आर्ट जी दुनिया सां लाॻापियल माण्हू जी, उन्हनि खे माण्हू रज़ाकारनि तौर बि तकलीफ़ ॾींदा आहिनि, माना उन्हनि जो को कसूर बि न हूंदो आहे। कमु करे आयो, फिल्म ठाही, उन में उनजा कंधा कढणा आहिनि, इहो न सोचणो आहे त उन कहिड़ा वसाइल तहत, कहिड़े ख़र्च तहत उन फिल्म, छा ईअं तव्हां सां बि ईअं चओ कॾहिं चओ ठीकु आहे कमु करिणो ई न आहे, करे बि अचूं था, वरी उनजे तनक़ीद अजाई अथनि, इज़ाफ़ी तनक़ीद। काफ़ी भेरा अहिड़ा मौक़ा आया आहिनि, अहिड़ा मोड़ आया आहिनि, अहिड़ी तकलीफ़ूं मिलियूं आहिनि जॾहिं बसि शाम जो वञी चवंदा आहियूं इन कम खे फिटो कयूं था, छॾूं था, पर वरी थोरी देरि खां पोइ पाणी पी रिलैक्स थी सोचींदा आहियूं बाबा हीउ माण्हू न कयो, ॿियो माण्हू न टियों माण्हू, असांखे पंहिंजो कमु करिणो आहे। जेको रोज़ी करणु चाहींदो या प्रोफेशनल नमूने सां पंहिंजे शोबे सां सचो रहंदो, उहो असां सां गॾु बीहंदो। बाक़ी काफ़ी आहे कमु। अच्छा, ज़हर ज़िंदगी तव्हांजो तमामु सुठो हिकिड़ो ड्रामो रहियो आहे, तव्हांखे उनखां अलावा केतिरियूं फिल्मूं तव्हां पंहिंजी डायरेक्शन में रिलीज़ कयूं या ड्रामा? मुंहिंजी डायरेक्शन में तक़रीबन शुरूआती त मां असिस्टेंट रहियो ज़ाहिर सिखण जे मरहला। जॾहिं असिस्टेंट हुयासीं पहिरें मरहले में त मां पंहिंजे सीनियर खे चवंदो हुउसि मुंहिंजो असिस्टेंट बि नालो न लिखो फ़िलहाल, त मां उन क़ाबिल न आहियां, असिस्टेंट बि वॾी ॻाल्हि आहे। उन खां पोइ हीअ सॼी उमिरि सिखण जी आहे, डायरेक्टर पाण खे नथा चई सघूं ऐं वॾा डायरेक्टर पिया आहिनि, पर असां त चऊं कमु कंदा था अचूं ऐं तक़रीबन 10 खां मथे टेलीफिल्मूं, तक़रीबन 5-8 सिंधी ड्रामा, उन खां पोइ पंहिंजी डायरेक्शन में बाक़ी मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कयो आहे। वॾे खां वॾो ड्रामो ज़हर ज़िंदगी जेको सिंध टीवी चैनल तां हलियो ऐं तमामु सुठो राइटर हुयो साईं नूर ज़ोहर, जेको सिंध में वॾो राइटर आहे, तमामु सुठो, काफ़ी अदाकारनि खे नालो ॾिनो, इज़त मिली, रोज़ी कंदो।
अच्छा लाला हिकु इहा शइ थींदी आहे त ख़ासि तौर ते चवणु न घुरिजे माज़र सां शोबिज़ जी दुनिया में औरतूं हुजनि ख़ासि तौर ते औरतुनि जी ॻाल्हि कयूं त उहे घटि हुनजो ॾाढो हीअ शो सुठी न आहे हीअं न आहे हूअं न आहे छा वाक़ई ईअं आहे? सर उन जा सबब असां वटि वाज़े चिटा नज़र अचनि था। हू पोइ हरूभरू कोन थी चवनि, रोज़ी सभिनीनि खे प्यारी आहे। जेको औरतुनि जे वाता ॿुधो थो वञे या उन्हनि जा घर वारा या उन्हनि जा फैमिली मेंबर्स या ॿाहिरि जा बि माण्हू चई छॾंदा आहिनि कि कमु सही न आहे। उनजी वजह आहे उनजा असांजा जेका फील्ड वर्क में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे असां फील्ड जो सम्झो ई नथा, ज़ोरे टंगण ई बीठा आहिनि, कंहिं न कंहिं नमूने टार्चर कनि था ऐं माण्हुनि जो अच्छा उनजो टारगेट हूंदो आहे टारगेट उन शोबिज़ जी दुनिया सां या आर्ट जी दुनिया सां को परे जो तालुक को तालुक न हूंदो आहे। बसि उहो रुॻो असांजे हिन कम खे असांजे हिन पोरे खे ढाल बणाए उनखे माना रती करणु था चाहिनि। अच्छा लाला इहो हिकिड़ी आहे त इंसान जी ज़िंदगी में यकीनन ॾोह सवाब इहे थींदा रहनि था। छा इहा जेकी रोमांस जी दुनिया आहे मोहबत जी दुनिया आहे फिल्मनि में हक़ीक़ी दुनिया में कन्वर्ट थींदी आहे कंहिं सां मोहबत थी वेंदी आहे खणी तकमील ताईं न पहुचे पर थी वेंदी आहे? असांखे रब बचायो आहे हिन टाइम ताईं, पर काफ़ी अहिड़ा किनारा आया, काफ़ी अहिड़ा सीन आया जिथे कुझु घड़ियुनि लाइ सम्झूं पिया मोहबत थियण वारी आहे या थी वई आहे या पोइ कुझु बि न आहे, पर वरी रिलैक्स थी सोचे बाबा सीन अच्छा मतिलबु उन में पोइ असां इहो ई सम्झंदा आहियूं त हीउ जेको असां इन तरफ़ वञूं पिया या असांखे ईअं लॻे पियो मोहबत थी वई आहे, त सोचींदा आहियूं त हीउ असांजो जेको स्क्रिप्ट हुयो उनखे असां सचाई सां कयो ऐं कमु कयो। अच्छा लाला ॻाल्हियूं खोड़ आहिनि तव्हां सां ॻाल्हियूं जेके माशाल्लाह तव्हांजी शख़्सियत बि अहिड़ी आहे। अच्छा असांखे हिते लाला त असांखे कॉन्सेप्ट अचे केपी खे या कोटा काफ़ी लाला थखलस कीअं पियो इहो जॾहिं एबीसी सां नालो मुंहिंजो सोशल मीडिया ते लिखियल हुयो न लाला फयाज़, सभु चवंदा पठान भाई क्या हाल है मैसेज अच्छा आप सिंध में कैसे आ गए हो, जीअं मां रखां वासखर बीठो आहियां घोटकी बीठो आहियां हिते, तव्हां कीअं आया आहियो कॾहिं आया आहियो किथे आया आहियो, पोइ मां हुनखे वरी सिंधी में लिखियो लाला फयाज़। अच्छा सो लाला हिकिड़ो तखलुस थी वियो आहे, इहो फील्ड खां पहिरें जो आहे। मीडिया काफ़ी दोस्त चवंदा आहिनि तव्हां कहिड़ो करेक्टर कयो जंहिंमें तव्हांखे लाला नालो मिलियो, सो लाला नालो ड्रामा ई नालो न आहे, इहो ख़सूसी इनफरादी तौर ते बस इहो कामरेडी दौर खां उन दौर खां असां कामरेडी पंहिंजे लाला इहो नालो कामरेडी। अच्छा लाला असल में इहो असांखे ॿुधायो त ख़ासि तौर ते खोड़ शयूं तव्हां प्रोड्यूस कयूं, हाणे जेको प्रोजेक्ट तव्हांजा अचनि पिया या अचे पियो ईद ते यकीनन तव्हांजी तयारी आहे, कहिड़े मौज़ू ते कयो पिया, मारधाड़ मोहबत प्रेम या जेका ड्रामो मुंहिंजो क्लासिस में आहे उहो हिन ते रिलीज़ थींदो 5 डेज़ ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे, उनजो नालो आहे उहो इन ते आहे जेको माल मिल्कियत मॾीअ ते भाउ खे नथो छॾे, उहो हिकिड़ो मैसेज कन्वर्ट करे आख़िर में मुंहिंजो मैसेज ॾिनो आहे बाबा जॾहिं मॾी जी कढ लॻो था मिल्कियत जी कढ लॻो था भाउ विञायो पुटु विञायो माउ विञायो मॾी बि हली वेंदी आहे आख़िर में, सो उन ते हिकिड़ो मैसेज आहे। बाक़ी ॿी फिल्म जे प्लान में आहियां ऐं फिल्म राइटर खे चयल आहे फिल्म लिखिजे थी अचे ॾिसूं छा थो थिए। यकीन आहे वॾी महिरबानी लाला साहब असांखे तव्हां टाइम ॾिनो। काश टीवी जी स्पेशल जेका एंटरटेनमेंट जी नशरियात आहे ऐं हीअ असांजी टेस्ट नशरियात आहे, मुख़्तलिफ़ शोबनि सां ज़िंदगी जा जन पाण मञायो आहे, शख़्सियतूं असांजी महिमान थियनि पियूं ऐं हिन प्लेटफॉर्म ताईं असां लाला खे बि ॾिसी सघंदो काश टीवी जे ड्रामनि में प्रोग्रामनि में ऐं खोड़ सारा एक्टर्स आहिनि उन्हनि खे बि ॾिसी सघंदो। असां मोकिलाणी न कंदासीं छो त तसलसल बरक़रार रहंदो। बसि मुख़्तसर वक़्तु लाइ साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।